डिस महक, मोहब्बत कदे भी बराबरी जो उसूलों ते नाहे हलंदी। कामयाब मोहब्बत जे पोयां हमेशा एक शख्स जे अना जुरत शामिल हुंदो है। How dare you touch me? तुझे समझ में नथी अचे कान? सजनी हाणे समझम तो सजनी तोखे असां जे खिलाफ भड़कायो आ। नादिया जी शादी करे छड्या ओ तोखे न घर मां कढी छंदिस। सजनी छा थियो? एडी रणी छो पियो करी? मां सजनी सां शादी कई है, उन जे खानदान वारन जो ठेको नाहे खयो। मां हुन के पसंद ना या कंदी। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी हेठ छा पराओ छोकरो सोचींदो? छा चवां मां उन्हनि खे? इन जो मतलब तो माउ खे छॾे ससुराल वारनि जे घर डिनर करे आयो हुई। मम्मा छॾियो नि ॻाल्हि खे, इंतज़ार करे करे मुंहिंजी त बुख ई ख़तम थी वई आहे। तू चाहे तो मुझे एतमाद बहाल करे सकी थी यार। मूंखे तुंहिंजे मथां एतबार कोन्हे। ओफिया काशान तहां जी ऐं मुंहिंजे रिश्ते में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अच्छा त हाणे तूं असांखे रिश्तनि जा फ़र्क़ सम्झाईंदी आहे। मूं वसियत लिखी पंहिंजे वकील खे ॾेई छॾी आहे। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे हर हिकु ॿार खे पंहिंजो हिसो मिली वेंदो। जेकॾहिं तव्हांजे मरण जो इंतज़ार केर न करे त पोइ पंहिंजी भेण खे मना करे छॾ त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मासूम धीअ जो पीछो छॾे ॾे। सजनी सजनी ओ सजनी How dare you touch me? ओए छा मां तोखे ये किरण ॾियां? मां किरां या मरां तुंहिंजो छा वञे मिस्टर? घटि में घटि मां त तोखे ये किरण कोन ॾींदुसि। पंहिंजा मशवरा पाण वटि संभाले रख। Got it? सॉरी यार, मैं ट्रैफिक डाली हुई इन करे थोड़ी लेट थी गई। इट्स ओके, मां भी जस्ट हाणे पहुती आहियां। छा ॻाल्हि आहे मैडम, कंहिंथे कावड़े लाई? यार ही इमरान आहे न, मुंहिंजो पीछो ई नथो छॾे। इहो हिते बि? सो सिंपल यार, तूं हिकिड़ो कमु कर, तूं हिते अचण ई छॾे ॾे। हाँ यार, हाणे त मूंखे हिन साइड ते अचणो ई न आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे मञण ऐं सम्झौतो करणु ॾाढो मुश्किल थी पवंदियूं आहिनि। यार मैं काफ़ी देर थी वई आहे, कुझु खाराईंदी न छा? हाँ ताईं कयो छा खाईंदी? जेको तुंहिंजी मर्ज़ी। मां त स्ट्रॉबेरी खाईंदमि, तव्हां? ठीकु आहे। ठीकु आहे, ताईं कयो 2 स्ट्रॉबेरी आइसक्रीम। ठीकु आहे, ओके। नादिया, मुंहिंजी भी कैफियत अहिड़ी थी वई आहे।
मूंखे फ़ोन ते तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी इहो ई अंदाज़ो थी वियो हो। इन जे लाइ मां तुंहिंजे लाइ हिकु टॉनिक खणी आई आहियां। टॉनिक? कहिड़ो टॉनिक? हिन जी हिकु टेबलेट खाइण सां तुंहिंजूं सभई परेशानियूं दूर थी वेंदियूं। पर वाइदो कर त हिकु वक़्त में हिकु ई टेबलेट खाईंदी है। ओके, प्रॉमिस। ऐं हा, मुंहिंजो हिकु ॿियो बि शर्त आहे। कहिड़ो शर्त? तूं मूंखे इहो ॿुधाए त सजनी जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि। कमज़ोरी त हुन में का बि न आहे। हा, बट हुन में हिकु स्ट्रॉन्ग ॻाल्हि आहे। उहा कहिड़ी? कुझु बि थियण खां पहिरीं हू साम्हूं वारे जी ॻाल्हि खे सम्झी वेंदी आहे। समझी वियसि। पर हा, यादि रखिजे त हिकु ई टाइम में सिर्फ़ु हिकु टेबलेट खाइजां। मूं तोखे इन ई ॻाल्हि जे करे हिते घुरायो हो। हाणे मूंखे ॿिया बि ज़रूरी कम आहिनि। हल त हाणे जल्दी हलूं हितां। उथी हेलो, अस्सलाम वालेकुम। आयशा? हाँ, गज़नफर आया हुआ? मैनेजर? जी जी। अच्छा, हाँ, तव्हां उन्हनि खे मुंहिंजे ऑफिस में मोकिलियो। ठीक है। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। वियो वियो। थैंक यू सर। सर सभ खां पहिरियों तव्हांखे शादी मुबारक। ख़ैर मुबारक। हाणे त इहा पुराणी ॻाल्हि थी। अच्छा गज़नफर, मां पर्सनली जे कम लाइ तव्हांखे घुरायो, हे तव्हां शेयर ॾिसो था? जी सर। जेके पाण इम्पोर्ट कया हुया, तव्हां हिननि मां केतिरा मुतमइन आहियो? सर हर कंपनी इहा ई थी इम्पोर्ट करे। अच्छा, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हांखे घणी नॉलेज आहे, सो पर्सनली तव्हां हिन साइट ते वञी प्रैक्टिकली ॾिसी वठो त वधीक बहितर आहे। ओके सर, मां ॾिसी थो वठां। थैंक यू। ॿियो को कमु सर? थैंक यू सो मच। थैंक यू सर। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी कढी छॾंदी मई तुंहिंजी इहा ख़्वाहिश मां पूरी करे छॾींदसि। पहिरीं
नादिया जी शादी करे छॾियां पोइ तोखे हिन घर मां कढी छॾींदसि। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी सजनी पक्का सां ही मोबाइल महक जो ही हूंदो, पर मां पंहिंजे मोबाइल ते पहिरियां डायल करे ॾिसां बाक़ी महक जो आहे या कंहिं ॿिए जो आहे। हा, महक जो ही आहे। कॉन्टेक्ट लिस्ट चेक कयां थो, मे बि हुन जो को नंबर मिली वञे। सजनी महक। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केर? मां इमरान आहियां। तव्हां सजनी आहियो न, महक जी सिस्टर? हाँ पर तव्हां पंहिंजी सिस्टर सां गॾु मुंहिंजे होटल में आयो हुयो न? हाँ पर महक जो मोबाइल तव्हां वटि किथां आयो? असल में महक उन ई छोकिरी सां गॾु हिते आई हुई ऐं पंहिंजो मोबाइल हिते विसारे वई आहे ऐं हिन जी कॉन्टेक्ट लिस्ट में तव्हांजो नंबर ॾिसी मां तव्हांखे कॉल कयां थो। हाँ, नादिया सां गॾु आई हूंदी। हा शायदि, ऐं हू महक खे कुझु टेबलेट्स ॾेई रही हुई, शायदि सुकून जूं। सुकून जूं टेबलेट? जी, ऐं मूंखे शक आहे त हू के आम टेबलेट्स न पर ड्रग्स जूं टेबलेट्स हुयूं। ओ माय गॉड, ड्रग्स? सॉरी, मूंखे तव्हांजो नालो यादि हो, इन करे मूं तव्हांखे कॉल कई। ओके ओके, थैंक यू। पर तव्हां रेस्टोरेंट में केसीं ताईं आया हो? शाम ताईं त आहियां। ओके, थैंक्स अगेन। तव्हां इहो मोबाइल पाण वटि ई रखो, मां पाण वठी वेंदसि। जी ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। सजनी, हेलो। हेलो काशान। सजनी, काशान मूंखे अर्जेंट में पंहिंजे घर वञिणो आहे। ख़ैर त आहे? पोइ मां तव्हांखे वापसी ते ॿुधाईंदसि। ठीकु आहे, पोइ मां तोखे शाम जो वठी हलंदुसि। पर काशान, मूंखे हाणे ई वञिणो आहे। हींअर? ठीकु आहे, तूं अम्मा खां इजाज़त वठी हली वञजांइ। तव्हांजो छा ख़्यालु आहे? अम्मा मूंखे इजाज़त ॾींदी उहो बि पंहिंजे घर वञण जे लाइ? तूं कोशिशि त कर, अम्मा मना न कंदी। मां चाहियां थी त तूं सां गॾु या अकेली घर वञा। अगरि केर बि मूंसां गॾु घर न वेंदो त क़यामत अची वेंदी। ठीकु आहे, तूं तयारु थी, मां अचां थो। जल्दी अचो प्लीज़। ओके। ज़ारा जी, सजनी नाश्तो करे छॾियो? मूंखे ख़बर न आहे। मूंसां कूड़ न ॻाल्हाए, मूं तोखे पाण ॾिठो आहे सजनी जे कमरे खां निकिरंदे। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे तव्हां पुछो छो था? ही तूं मूंसां कहिड़े लहजे में थी ॻाल्हाईं? जीअं तव्हां सजनी बाजी सां ॻाल्हाईंदा हो। हा, त हुन में तुंहिंजो छा? तुंहिंजी उहा सकी आहे, भेण अथई? तव्हांजी त सगी आहे न। अच्छा, त हाणे सजनी तुंहिंजो बि सहारो वठे? हाणे सम्झम त सजनी तोखे असांजे खिलाफ़ भड़कायो आहे। हो वीचारी कंहिंखे छा भड़काईंदी, हुनखे त बुरे भले जी ख़बर ई न आहे। तूं हे बुरो कंहिंखे बि चवीं? ॿुधायां तोखे त बुरो छा हूंदो आहे।
इन खां अलावा तव्हां करे बि छा था सघो? तुंहिंजी इहा मजाल निकिरी वञ असांजे घर खां। निकिरी वञ। ये छा थी रहियो आहे हिन घर में? इन खां ई पुछो जंहिंखे तव्हां मैडम बणाए छॾियो आहे। ज़ारा छा थियो आहे? बाजी खे मां एतिरो चयो त हिन जे मुड़ुस जूं नज़रूं ठीकु न आहिनि। ठीकु आहे, तूं वञ था कमु कर पंहिंजो। ना मामा ये कूड़ पई ॻाल्हाए। मूंखे ख़बर आहे उहा सच पई चवे। तुंहिंजो मुड़ुस हिकु नंबर जो कमीनो इंसान आहे। मामा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। चुप। छा ॿुधां मां तुंहिंजी ॻाल्हि? हाँ मामा तव्हां छो ॿुधंदव मुंहिंजी ॻाल्हि? अकबर सां शादी करे मूं त वॾी ग़लती कई आहे न। हिन जी त मूंखे माफ़ी मिलंदी कोन कॾहिं, हा न मामा? इन खां वधीक तोखे माफ़ी मिलंदी छा जो तूं अञा ताईं हिन घर में आहीं? त पोइ कढी छॾियो न मूंखे घर मां। कढी छॾंदी मई? तुंहिंजी इहा ख़्वाहिश मां पूरी करे छॾींदसि। पहिरीं नादिया जी शादी करे छॾियां, पोइ तोखे हिन घर मां कढी छॾींदसि, करे छॾींदसि तुंहिंजो बंदोबस्तु, सम्झई? सजनी, सजनी। काशान छा थियो? एॾी रड़ी छो पियो करी? मां सजनी जे पीउ जो नौकर न आहियां। छो छा थियो आहे? हम तव्हां ई ॿुधायो मूंखे। मूं वटि फुर्सत हूंदी आहे? न बिल्कुलु बि न। मां सजनी सां शादी कई आहे, हुनजे खानदान वारनि जो ठेको नाहे खयो। पर पुट आख़िर ख़बर त पवे त मुंहिंजी नूराणी जे घर वारनि ते एॾो तूं कावड़ियल छो आहीं? सजनी जो मोबाइल बंदि आहे ऐं हुनजे पीउ मूंखे फोन मथां फोन पियो करे त हुनजी माउ जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। सजनी, सजनी। जी छा जी जी? तुंहिंजो मोबाइल छो बंदि आहे? सभु मुसीबत मुझे ई लई आहे। मुसीबत? कहिड़ी मुसीबत? हाणे अजायूं ॻाल्हियूं न कर, हल मूंसां। पर केॾां? दोज़ख में अजायूं ॻाल्हियूं बि कर। वाओ, अॼु सिज किथां उभरियो मुंहिंजो पुटु पंहिंजी चहीती ज़ाल खे तिड़का पियो ॾे। थैंक गॉड। हमेशह ईअं ई रखजंदासीं ॿिन्ही खे, ईअं ई परे परे हिक ॿिए खां। समझ में नथी अचे। सजनी सजनी ओ सजनी 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 ओ सजनी सजनी। सजनी पुत्र तू? वालेकुम सलाम पुत्र। मामा महक किथे हो?
महक हींअर आई आहे पंहिंजे कमरे में हूंदी। ठीकु आहे मां अचां थी। अच पुट वे। ही छा कयो तो? पहिरां तूं ॿुधा, तूं इहा छा पई करी? मुंहिंजी मर्ज़ी, मां जेको कुछ भी कया, इट्स माय लाइफ। ये टैबलेट तो मूंखे ॾे। छॾे तूं मूंखे ॾे टैबलेट। मां चवां थी छॾे ॾे। तूं ही नथी खाई सघी। मुंहिंजी मर्ज़ी। समझ में नथी अचे। सजनी शर्म ना आयो आहे? वॾी भेण ते हथ खयो आहे। ये अम्मा तुझे हथ में छा आहे? मां चवां थी मूंखे ॾेखार तुझे हथ में छा आहे। अम्मा मम्मा मूंखे ॾेखारियो, मां ॾिसां। ओह माय गॉड। छा आहे बा? महक तुंहिं छो पई वठणु चाहीं? मां सुकून सां जीअण थी चाहियां। आखिर मूंखे बि त ख़बर पए आहे छा? मम्मा हे ड्रग्स आहिनि। ओ ड्रग्स। ओ मुंहिंजा ख़ुदा, ही तूं छा जे लाइ पई वठी? जेकॾहिं तुंहिंजे बाबा खे हीअ ख़बर पई त घर में त क़यामत अची वेंदी। मां छा कयां मम्मा? मां ज़िंदगीअ खां तंग थी वई आहियां। ॾिस पुट, ॾकंदड़ हथनि सां पंहिंजी ज़िंदगीअ खे छुहण जी कोशिश न कर। ऐं मुझे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, पंहिंजे तक़दीर जे फ़ैसलनि खे पंहिंजी मुस्कुराहट जे पोयां लिकाइणो पवंदो आहे। नो मम्मा, परेशानियुनि खां दूर रहण जे लाइ मूंखां नाटक नथो थिए। नाटक नाटक त तूं बि करी महक। इमरान त तुंहिंजो हाणे बि इंतज़ार थो करे। मां हुनखे पसंदि न आहियां कंदी। ॾिस महक, मोहब्बत कॾहिं बि बराबरी जो उसूल ते नाहे हलंदी। कामयाब मोहब्बत जे पोयां हमेशा हिकु शख्स जे अना जो रत शामिल हूंदो आहे। मां पंहिंजे अना जे रत वहाए बि छॾियां, मूंखे छा मिलंदो? ॾिस पुट, हीरा हर कोयले जी खाण में न हूंदा आहिनि, पर मिलंदा कोयले जी खाण मां ई आहिनि। सजनी, तूं काॾे पई वञे सजनी? असां घर था वञूं। अॼु पंहिंजी वॾी भेण खे परचाए। अॼु मां तोखे हितां वञणु न ॾींदमि। हलिया मुंहिंजा बच्चा, हलिया। मूंखे माफ़ कर सजनी, माफ़ करे छॾ मूंखे। अरे नादिया, तू
हाँ मां आऊं पर ममा काशान आख़िर अहिड़ो छा करे छॾियो आहे जो तव्हां ख़ुशी में झुंगारे रहियूं आहियो। चेरी तोखे ख़बर न आहे अॼु हूं एतिरी ख़ुशि आहियां न जेकॾहिं हूं जवान हुजां न त झुंगारण सां गॾु गॾु नचां बि हा। तव्हां पोड़ियूं करे आयो जवान त आयो अञा ताईं। चर मस्को न अच्छा भला इहो ॿुधायो त ही ठाहियो छा पियो ममा? हलवो पई ठाहियां ख़ुशी में। लॻे थो त अॼु तव्हांजे दिलि जा अरमान पूरा थिया आहिनि। छा त काशान अॼु पंहिंजी कुंवार खे खरियूं खरियूं ॿुधायूं आहिनि, मज़ो अची वियो मूंखे त। सजनी खे? हा ऐं चए पियो त मां को नौकर न आहियां सजनी जे घर वारनि जो। वाह 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 इहो त कमाल ई थी वियो। ऐं ख़बर अथई इहो बि न त आहिस्ते ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे सजनीअ सां ॻाल्हाए रहियो। पर आख़िर अहिड़ो थियो छा हो? सजनी जी मां जी तबीयत ख़राब हुई ऐं हुनजे पीउ काशान खे फोन करे करे तंग करे छॾियो। पर हू सजनी खे फोन छो न पियो करे? शायद सजनी जो मोबाइल बंदि हुयो। पर छा छा न चयो काशान सजनी खे। काशान त आपे खां ॿाहिरि निकिरी वियो। तूं छा पई सोची? सोचण वारी ॻाल्हि त आहे ममा। सोचण वारी ॻाल्हि? पर कहिड़ी? तव्हां सजनी जो छा थियो ममा? मां सजनी जी ससु आहियां। ओ हुन पंहिंजी धीअ खे फोन कई। फोन बंदि हुई त हुन पंहिंजे न्याणे खे फोन कई। पर ममा तव्हांखे त कंहिं फोन ई न कई। हाँ नादिया चमी तो तू ठीक पई। सजनी जो फोन बंद हुयो या ॿी का ॻाल्हि हुई? घटि में घटि मूंखे त फोन करणु घुर्जे हन। हाँ ममा बिल्कुलु ईअं थियणु घुर्जे हा। पर तव्हांखे त कंहिं अहमियत ई कोन ॾिनी। मूं त इहो सोचियो ई कोन। हिन जो कसूरवार त काशान ई आहे त हू पंहिंजे घर वारनि खे केतिरी इज़त थो कराए। हा इहो कमु त काशान जो आहे। पर मूंखां त कंहिं कुझु पुछियो ई कोन त। सजनी जी मां बीमार हुई न, असां हुनखे पुछण ई हलो आहे न। जेकॾहिं हुनजे घर वारनि खे असांजो ॾांहुं वञणु पसंदि कोन्हे को त असांखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾनि न। मामा इहा त पोइ जी ॻाल्हि आहे। पहिरियां त काशान खां पुछो त हुन तव्हांखे हिन ॻाल्हि जी इतला छो कोन ॾिनी? ओ गॉड लगे तो हलवो सड़ी वियो। ओह मामा हलवे सड़न मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त इहो को ख़ुशी जो मौक़ो न आहे। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। पुट खे माउ जो को एहसास ई कोन्हे। हा त मामा काशान खे इहो एहसास ॾियारियो त सजनी जे घर वारनि जो रवैयो तव्हां सां ठीकु न आहे।
बस हिक में पल हिक में जीवन ही थी वियो ज़हर वाओ अहिड़ो भुलियो वियो सभु कुझु हलियो बचो रोअण रुगो सजनी 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 ओ सजनी 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 ओ सजनी हाणे तूं बि मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खुले ॿुधी छॾ त मां बि भाउ लॻाइण वारे जो मुक़ाबिलो अक़ल सां न पर ताक़त सां कंदी आहियां हाय उहे लॻाईंदा आहिनि जेके बदनीयत हूंदा आहिनि सजनी तुंहिंजी ज़ुबान संभाले ॻाल्हाए